सोटे मां ॿार न आहियां। तव्हांजे मथां हमलो कराइण वारो केरु हुयो? ये हमलो न हुयो सोट। छा था सम्झो? जो तुंहिंजी नाराज़गी खे सम्झी न सघां। ये बारानी हरकत छाजी वठो ठाऊं? सोट मथां हमलो थियो बाबा। तव्हांजे ख़िलाफ़ कुझु ॾुख तरफ मुराद ऐं ॿिए तरफ़ मंसूर। कंहिंजा बचियल हुया, या दुश्मनन खां थोरो ख्याल करे घुमंदो। ख़बर नथी पए त उहे केरु हुया। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड में तव्हां ॾिसो त हाणे मुराद जेको आहे उहो त पंहिंजे सौट खे सम्झाईंदो तोसां छा मसइलो आहे, लेकिन सौट कोन सम्झंदो। होॾो जेको आहे राज़न वारनि खे बाहि ॿारे छॾी आहे शाहनवाज़ ख़ान जे माण्हुनि। रुगो फायरिंग ककर जे मथां बि फायरिंग, राज़न जे मथां बि फायरिंग। हुननि जे ज़हन में इहा ई ॻाल्हि आहे त इहो जेको आहे मंसूर ख़ान ऐं या मुराद वारा असांजे मथां फायरिंग करे रहिया आहिनि। छो त फायरिंग करे निकिरी था वञनि, हिनखे ख़बर नथी पवे, वरी भॼन भी उन साइड था जिथां हिननि खे शक आहे ऐं शाहनवाज़ ख़ान ॾे हिननि जो शक वञे ई कान थो। हाणे आख़िर थींदो कीअं मसइलो, हल फ़ैसिलो इहो कीअं थींदो? दोस्तो मां ॿुधायां, मंसूर ख़ान जॾहिं तारीख़ वठणु वेंदो फ़ैसिले जी, राज़न वारनि सां मिलंदो, उहे इहा ई ॻाल्हि कंदा, होॾो तूं असांजे मथां हमला कराईंदो, हेॾो वरी ठाह जूं ॻाल्हियूं थो करीं। जंहिं मंसूर ख़ान चवंदो मां एॾो कमज़ोर न आहियां जो मां लिकी तव्हांजे मथां वार करायां, मां सिधो विढ़ंदो आहियां, मां ताक़तवर आहियां। इहे सभु शाहनवाज़ जा कमु अथव, मीर जाफ़र जा कमु अथव। थोरो गौर कयो तव्हां ऐं उन जा ई माण्हू आहिनि। राज़न वारा इन ॻाल्हि खे कोन मञींदा। मंसूर ख़ान पोइ बि इन खे प्रेशर ॾींदो, अचो फ़ैसिले ते। वरी फ़ैसिले जे लाइ हाथ कंदा, लेकिन असली माण्हू खे ॻोल्हण जी कोशिशि कंदा, इहो कहिड़ो माण्हू असांजे मथां फायरिंग थो करे। हुन शाहनवाज़ ख़ान अञा इन्हनि खे भड़काए छॾींदो, अञा इन्हनि जे मथां प्रेशर ॾींदो त सिधो शक जीअं इन्हनि जो मंसूर ख़ान ते इहो जे कंहिं ॿिए ॾांहुं न वञे, ऐं ईअं ई थींदो। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा दासी TV खे।